पनो आकिल लॻ बैजी थाणे जी हद ॻोठ रसूल बख्श आलमाणी 25 सालनि जो नौजवान एजाज उर्फ नादर आलमाणी 3 ॾींहनि खां मुबैना तौर पुरस्रार नमूने गुम। वारिस सख्त परेशान। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे पनो आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? बिल्कुलु अव्हांखे ॿुधायूं पिया त पनो आकिल लॻ बैजी थाणे जी हद ॻोठ रसूल बख्श आलमाणी मां हथियारबंद हिकु 25 साला नौजवान एजाज उर्फ नादर आलमाणी खे अगवा करे खणी विया आहिनि ऐं हिन मंज़र में अव्हां ॾिसी सघो था त हू हथ ॿधी मिंथू करे रहियो आहे त मूंखे धाड़ेलनि खां आजो करायो वञे ऐं हुन जे पेर में हथ कड़ियूं ऐं ज़ंजीर लॻल आहिनि। उन जे एजाज उर्फ नादर आलमानी जे अगवा थियण जी तस्दीक थी वई आहे। उन हवाले सां काल्ह बैजी पुलिस चयो हो त उहो पनो आकिल जे गौसिया पंप वटां अगवा थी वियो आहे, कंहिं गाॾी में चढ़ी वियो आहे ऐं पनो आकिल पुलिस इन वाक़े जी तरदीद कई आहे, पर हिन फ़ोटू जे मंज़र आम ते अचण खां पोइ उन जे अगवा जी तस्दीक थी वई आहे त नादर आलमानी खे अगवा कयो वियो आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची